न्याज बुढ़ो साहब जो ख्वावर साहब इतने बीठल स्टेज पे इनके मुनवर साहब अजरकनि जा तोहफ़ा दिना इन पिंडाल में वेठल मुझा साथियों आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान से ताल्लुक़ रखंदड़ मुझा साथियों माशाअल्लाह सोशल मीडिया या दोस्तों कैमरा वीडियो खड़ी बीठल दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु पाण मुमताज़ मौलाई साहब जो नालो आहे माशाअल्लाह अॼु ॿुधो आहे त मुनवर रिंद साहब लाइ मोतीअ जा दाण माण्हू आहे मोतीअ जो दाणो उन लाइ माशाअल्लाह ॻायो आहे हक़ीक़त में आहे ऐं हीअ प्रोग्राम हुजणु ज़रूरी आहिनि अॼुकल्ह जे उन दौर में जंहिं दौर में इंसान जेको आहे न पंहिंजे जफ़ाकशी में हुजे ऐं परेशानी में हुजे ऐं दौर इहो आहे फास्ट दौर आहे IT जो दौर आहे उन दौर में ही प्रोग्राम थियनि सीनियर आर्टिस्ट अस्कर ॿिया दोस्त जेके बि साईं जन आहिनि इम्तियाज़ खौर साहब सभिनी जी मदद सां जेको इहो मुंहिंजो प्रोग्राम रहियो वियो आहे हेॾी इज़त मान ॾिनी वई आहे हमेशह यादि रहंदी वॾी महिरबानी साहब सॼी संगत जेके दोस्त आया आहिनि सभिनी जो थोरा थैंक यू सो मच वॾी महिरबानी। कुछ एक दोस्त तोहफ़ो हार जो भी खड़ी आयो छो जो टाइम घटा पोइ न थींदो मुमताज़ मौलाई साहब जे लाइ बाक़ी दोस्तनि जी महिरबानी ऐं लख कोन दोस्त पंहिंजी पंहिंजी कुर्सियुनि ते हलनि त जीअं असां प्रोग्राम शुरू करे सघूं। खैरवान साहब जी बि महिरबानी ऐं खैरवान साहब खे गुज़ारिश आहे त हिकु गीत ॿुधंदा ज़रूरु वेहंदा। मुमताज़ साहब खे गुज़ारिश आहे उहो तोहफ़ो हार जो खणी आयो आहे। इरफान मंगी साहब मुंहिंजो दोस्त आहे हार जो तोहफ़ो। असल कादर गोपाल धरती टीवी लाड़काणे जो रिपोर्टर आहे मुंहिंजो ऐं मुंहिंजो भाणज बि आहे उहो तरह करे तोहफ़ो पेश कंदो। मुमताज़ साहब खे गुज़ारिश आहे त हार जो तोहफ़ो आहे उहो खणी अचनि। वज़ीर जलवाणी महिरबानी बाबा मुमताज़ जी। दोस्तों की मेहरबानी है प्रोग्राम शुरू कर म्यूजिक खोल दीदार में
भिखारी